नवाज न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। कौमी असम्बली में बजट से बहस ऑपोजिशन की हुकूमत तनकीद नून लीग की तर्जमान मरियम औरंगजेब चवे थी 2018 में नालाइक टोरी के मुल्क ते मढ़ियो वियो। नौकरियों ॾियण वारियूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं। हिन हुकूमत जा नाणे वारा वज़ीर ऐं FBR चेयरमैन 4 भेरा तब्दील थी चुका आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा जो चवणु हो त मुख़ालिफ़ धुर बजट ॿुधण खां सवाइ एहतजाज कयो। ऑपोजिशन खे मुखालफ़त जो जवाब मुखालफ़त में ॾियणो आहे। मुल्क जूं हालतूं कंहिं खां बि बुझियूं नाहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 70,000 जानूं ज़ाया थियूं। चाहियां थी त ऐवान में परडेही पॉलिसी ते बहस थिए। भारतीय वज़ीर आज़म बलाल कश्मीर में नाटक रचायो आहे। सिंध असेंबली में PTI जे बागी मेंबर शहरयार शह जी तक़रीर दौरान PTI मेंबरनि जो ऐवान में गोड़ नारेबाज़ी। अॼु ऐवान में मुतहदा वारा गोड़ करे रहिया आहिनि। MQM वारा मासूम शहरनि जा कातिल आहिनि। ऐवान में अवाम जे हक़नि जी ॻाल्हि करणु ईंदा आहियूं। एहतजाज करण जो हक़ सभिनी खे आहे, पर एहतजाज तहज़ीब सां थिए त बहितर ॻाल्हि आहे। PP मेंबर गुलाम कादिर चांडियो जो असेंबली में ख़िताब। पाकिस्तान कॾहिं बि कंहिंजे दबाव में न ईंदो। इमरान ख़ान जी हुकूमत में सियासी ऐं मुआशी इस्तेकाम आयो आहे। पंजाब धमाके जी जांच में वॾी कामयाबी हासिल कई आहे। पंजाब पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ख़ुशख़बरी ॿुधाईंदी। अफ़गान बॉर्डर ते कंडेदार तारूं लॻाइण जो 86% ऐं ईरान बॉर्डर ते कंडेदार तारूं लॻाइण जो कमु 46% मुकमल थी चुको आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान चवे थो जेके माण्हू मुल्क में ॾफेड़ पखेड़णु चाहिनि था उहे नाकाम थींदा। PTI हुकूमत में मसला वधी विया आहिनि। 1 महीने खां सिंध में गैस जो बहरान पैदा कयो वियो आहे। सिंध में बिजली जी लोड शेडिंग बि जारी आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो सिंध सभ खां वधीक गैस पैदा करे थी, पर उनखे हक़ नथो ॾिनो वञे। वफ़ाक़ सिंध जी मईशत खे बि नुक़सान पहुचाइणु चाहे थो। हुकूमत ऐं ऑपोजिशन जा इख़्तिलाफ़ हल करण लाइ स्पीकर 14 रुकनी पार्लियामानी कमेटी जोड़े छॾी। हुकूमत तरफ़ां कमेटी में बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक, असद उमर, वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा, फहमीदा मिर्ज़ा, बाबर ऐवान, ख़ालिद मकबूल सिद्दीकी ऐं ख़ालिद मक्सी शामिल। ऑपोजिशन तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी, अयाज सादिक, राणा सनावला, नवीद कमर, शाज़ियाता मरी, आग़ा हसन बलोच ऐं शाहिदा अख्तर अली शामिल। कमेटी TORs तय करे स्पीकर असद कैसर खे पेश कंदी। PB अगवान खुर्शीद शाह जा प्रोडक्शन ऑर्डर जारी न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफूज़। इस्लामाबाद हाई कोर्ट में PP अगवान खुर्शीद शाह जी दरख़्वास्त खे ॿुधणी। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स न आहिनि त प्रोडक्शन ऑर्डर जारी करण बाबति रूल 108 तहत इख्तियार क़ौमी असम्बली जे स्पीकर खे आहे। अदालत स्पीकर खे हुक्म जारी नथी करे सघे। शिकारपुर में तेगो तेगाणी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। अदालत तेगो तेगाणी जी रिमांड में 20 ॾींहनि लाइ बाद करे छॾी। तेगो तेगाणी ते दहशतगर्दी जी सहूलतकारी जा इल्ज़ाम आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। वायरस वॻे वधीक 38 मरीज़ फौतुनि जो अंग वधी 22,108 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1097 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,51,865 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,96,801 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जे हाकारी केस जी शरह 2.39% रही। क्वेटा में बलूचिस्तान जे इलाइक़े काटागिरी फतेह अली बाज़ार में 2 गाॾियुनि में टक्कर। गाॾियुनि खे बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि 4 ॼणा सड़ी फौत थी विया। हब में खाड़ी नाके वेझो मुसाफ़िर कोच क्रेन सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत, 20 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। क़ौमी शाहरा ते बस जो टक्कर लॻण सबबि 2 मोटरसाइकिल सवार फौत। काज़ी अहमद में बाईपास पर ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोहम्मद यासीन फौत।
गौसपुर वेझो पुलिस जी ॻोठ आलिम जागीराणी ते चढ़ाई, पुलिस खे ॾिसंदे ई हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॾोहारी मारिजी वियो। एसएसपी अमजद अहमद शेख चवे थो, शहीद एहलकार जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। फैज़गंज में काठ के वापार लाइ निकितल ॿ ॼणा घोटकी में अगवा, वारसनि खां भुङ तलब। अगवा थियलनि में मोहम्मद हसन ऐं बशीर मजीदाणो शामिल। ठुलई भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी ते ज़ाब्तो न आयो। बाईपास मोहल्ले में 4 सालनि जो असगर डोल उड़ी विघे फौत। ताल के अंदर उड़ी विघे फौतनि जो अंग वधी 52 थी वियो।